अल्लाह खैर कंदो चाचा गुलबहार घबराए न सब ठीक थी वेंदो हिन खे छा थी वियो आहे यार मुझे खबर ना है त चाचे गुलबहार के लाइ छा थी वियो आहे एॾी हूंदो पबजी अॼो को असां वारो नस्ल ईअं ई त तबाह थी वियो आहे पबजी खेॾी खेॾी करे ये ना है न बाबा ये पबजी जा ही कम अथसि ये ना है अदा ये पबजी ना जो है ही शौक़ में आहे हर मानू पंहिंजी गाल तो करे कोई समझे ही न तो गाल ते न के थियो छा है चाचा गुलबहार ही ता के छा थी वियो आहे केड़ा पंहिंजा हाल करे छड़िया थव सब मरी वेंदा महंगाई में सब मरी वेंदा अल्लाह खैर कंदो सब तबाह थी वेंदा सब तबाह थी वेंदा अल्लाह छा थींदो असांजे मुल्क जेकॾहिं हिकु हिकु दी चाचे गुलबहार वांगे चरिया थी विया किननि पंहिंजा घर छॾिया त छा थींदो असांजे मुल्क जो हर माण्हू तंस थो करे चाचे गुलबहार ते चाचो गुलबहार हिकु शरीफ़ माण्हू आहे खुदारा ही शराब जहिड़ो आहे या ही पबजी खेॾंदो आहे सलाह ई सम्झ ॾे असांजे माण्हुनि खे हिन छा थियो आहे खबर ना है यार चाचे गुलबहार हिन पक शराब पीतो हूंदो न न अहिड़ी ॻाल्हि न आहे शराब न पीअंदो आहे न पक शराब पीतो तॾहिं त अहिड़ो थी वियो आहे ईअं न आहे अदा ईअं न आहे तव्हां बसि वञो अहिड़ी ॻाल्हि न आहे केरु सम्झे ई नथो चाचा गुलबहार अल्लाह रहम कंदो उथो त मां तव्हांखे घर वठी हलां अचो अचो अल्लाह भलाई कंदो दादमोद हिन खे हालातनि चरियो कयो आहे हिन खे अॼु जे हिन वक़्त जे हुकुमराननि जे फ़ैसिलनि चरियो कयो आहे ही चरियो न आहे ही त सिंध जो उहो सुजाण फर्द आहे जंहिं सॼी ज़िंदगी लोड़े कमाए महिनतूं करे पंहिंजा बचा पालिया पर अॼु जॾहिं हिन जे हथनि खां ॻाल्हि चढ़ी वई जॾहिं पंहिंजा बचा पालण जहिड़ो न रहियो त पोइ हुनजो सोचनि खां पोइ इहो ई किरदारु थींदो न गुलबहार जहिड़ी सूरत हाल न थींदी त ॿियो छा थींदो उन्हनि खे अहसासु आहे त अॼु अटो केतिरो महांगो थी वियो आहे उन्हनि खे अहसासु आहे त गिहु केतिरो महांगो थी वियो आहे छा उन्हनि खे इहो अहसासु आहे त खाइण पीअण जूं शयूं केतिरियूं महांगियूं थी वियूं आहिनि हू पाण त वॾनि वॾनि फ्लैटनि ऐं बंगलनि में था रहनि घुमण जे लाइ लंडन ऐं पेरिस हलिया था वञनि पर असांजो इंसान असांजो ही ग़रीब मारूवाड़ो पंहिंजी घर जी घिटी में बि घुमण जे लाइक़ु न आहे रहियो हिननि जे पेट में पयल लुल जो हिननि खे ख़्यालु आहे त छा हिननि जे पेट में गिरह आहे या न हुननि ज़ालिमनि त असांजे पेट जो गिरह बि खसे छॾियो आहे ऐं जॾहिं पेट जो गिरह खसबो आहे त इंसान जो अकुल कमु करणु छॾे ॾींदो आहे पर जॾहिं असांजे हुकुमराननि असांजे ज़िम्मेवार माण्हुनि असांजे लाइ कुझु न बचायो त पोइ सूरत हाल हिते ई बीहंदी जॾहिं बच्चनि खे रोईंदो थो ॾिसे त हुनजी इहा हालत न थींदी त ॿियो छा थींदो ऐं असांजा माण्हू घिटी घिटी शहर शहर नगर नगर असांजे अहिड़नि किरदारनि खे चरियो चरियो करे कोठनि था सोचणु घुरिजे असांजी क़ौम खे सोचणु घुरिजे असांजे उन्हनि सियाणनि माण्हुनि खे जेके पाण खे ज़हीन था सम्झनि जेके नंढड़नि नंढड़नि दोलाबनि ऐं दिलासनि में अची पंहिंजे मुस्तक़बिल खे तबाह था कनि त छा असां उन्हनि माण्हुनि खे कुर्सियुनि ते विहारियूं था जेके असांजे पेट जे लाइ सोचनि जेके असांजे अमन अमान जे लाइ सोचनि जेके असांजी इज़तुनि जे लाइ सोचनि हिते त सरे बाज़ार रस्तनि वेंदे असांखे लुटियो असांखे फुरियो थो वञे जॾहिं त असां पंहिंजे हक़ ते आहियूं लोड़े कमाए असां पंहिंजे लाइ बाइक था वठूं मोटरसाइकिल था वठूं त असांखे रस्ते ते रोके चए थो वञे इहो बाइक असांजे हवाले कर जेकॾहिं नथा ॾियूं त असांखे गोली हणी मारियो थो वञे
जेकॾहिं ॾियूं था त असांजी सॼी ज़िंदगी जी कमाई असांजे हथनि मां थी वञे। जेकॾहिं उहा कमाई असांजे हथनि मां वेंदी त पोइ चरिया ई थींदासीं। दादमोहन हिन जो को बि ॾोह न आहे। असांखे सुजाॻ थियणो पवंदो, असांखे अखि पटणी पवंदी, तॾहिं ई असांजे लाइ कुझु न कुझु थींदो। हाणे तूं हीअं कर, अॼु त हिन खे घर वठी हलूं ऐं थोरो घणो सामान पंहिंजी मदद पाण तहत हिन खे वठी ॾियूं त जीअं पंहिंजे बचड़नि जो गुज़रान करे। मां त सभिनि खे इहा अपील कंदुसि त जेको बि साहिब हैसियत आहे पंहिंजे पाड़े में, पंहिंजे मोहल्ले में, पंहिंजे शहर में वेझे जेको बि को अयल माण्हू ॾिसे थो त ख़ुदा राम जी थोरी घणी जेका बि मदद तव्हां करे सघो था उहा कयो। तव्हां दिलासे जी मदद करे सघो था, तव्हां उनजे लाइ कुझु बि करे सघो था, उनजे लाइ कयो। इहा उनजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे कंहिं ते थोरो करिणो आहे त इहो कयो, कंहिं ते टोक ऐं तंज़ न कयो। हिन दौर में माण्हुनि जा हाल ॾाढा ख़राब आहिनि। माण्हू सफ़ेद पोश ज़रूर आहिनि पर उन्हनि जा हाल पूरा थी विया आहिनि। हलिया दादमोहन। अल्लाह ख़ैर।